presenting to you Manu, the amazing makeup artist हिननि जो कोल्हापुर में पंहिंजो सैलून अथनि ब्लिस नाले सां। मनु तव्हां घणनि सालनि खां मेकअप में आहियो? तकरीबन 12 सालनि खां जी मां हिन फील्ड में आहियां ऐं तव्हांखे हेयर एंड मेकअप जो जाम शौक़ु आहे। यस मां ॾाढी एक्साइटेड आहियां छाकाणि मूंखे मेकओवर था ॾियनि। हे हेयर जेको मां ॾिसी करे जाम ख़ुशि थियां हर घड़ी इन्हनि ई कया आहिनि। And are you excited? Yes, I'm very excited. I know. Let's begin with makeup. Yes, let's begin. Vandana, again, thank you. Hi guys, hi Manu. I hope तव्हां सभई ठीकु आहियो। त मां लास्ट मंथ अॻे महीने वई हुयमि कोल्हापुर एंड गांधीनगर, ॿई पासे में शहर। कोल्हापुर विया हुआसीं असां छाकाणि त वंदना टेड टॉक पई ॾे ऐं मूंखे पार्टीशन सीरीज़ लाइ वंदना निरंकारी ऐं उन्हनि जे दादा जो इंटरव्यू वठणो। वंदना एॾी सदोरी छोकिरी आहे, ओ माय गॉड जाम मज़ो आयो कोल्हापुर में, उहो व्लॉग बि अचेव थो। बट वंदना पंहिंजे मेकअप आर्टिस्ट फ्रेंड सां मूंखे मिलाई। हुननि जो नालो मनु आहे। हुननि जो गांधीनगर में पंहिंजो सैलून आहे, पार्लर आहे, हेयर एंड मेकअप में एब्सोल्युटली ब्रिलियंट आहिनि। एंड मां उन्हनि खे ॿुधायोमांनि कि मूंखे पंहिंजो यूट्यूब चैनल आहे, मेकअप जो जाम शौक़ु आहे। मां सॼो मेकअप पंहिंजो लंडन मां सिखी आई आहियां। त मूंखे ॾाढो सुठो लॻो उन्हनि सां मिली करे ऐं असां जाम कलाक वेही करे कचहरी कई, ॻाल्हियूं कयूं। तव्हां ॾिसंदव हिन वीडियो में कि मनु मुंहिंजा मेकअप था कनि। एंड असां इहो मेकअप वीडियो राति जो शूट कयो 11 साढे 11 छाकाणि त सॼो ॾींहुं असांजो इंटरव्यू शूट करण में वियो। ऐं उन खां पोइ नेक्स्ट डे मूंखे सिंधी स्कूल्स में वञिणो त टाइम न हुयो। एंड इन करे असां राति जो मेकअप वीडियो शूट कयो छाकाणि मूंखे मनु सां सची में इहो वीडियो करणो हुयो। मेकअप खां अॻु मनु चयो कि प्लीज़ पहिरियों वार मस्तु कयो मां तुंहिंजा। एंड लाइक आई एम ऑल योर्स, जेको खपेव कयो। त इन्हनि इहो वार कया जेके तव्हां ॾिसो था। एॾो टाइम लॻण वारो प्रोसीजर हुननि एॾो तकिड़ो कयो। एंड अचो था हाणे मेकअप ॾिसो। ओ बाय द वे इन जो आई मेकअप वीडियो मां अलॻि सां विझंदीमांव इन वीडियो खां पोइ। त आई होप उहो तव्हांखे वणंदो। हिन वीडियो में मां कोशिशि कई आहे कि जेतिरो मनु सम्झायो अथऊं ऐं जेतिरियूं क्लिप्स आहिनि उहे मां सभु रखियूं आहिनि जीअं असां तव्हां सां फुल डिटेल में ॻाल्हाए सघूं मेकअप जे बारे में। मनु जाम सालनि खां इन फील्ड में आहिनि एंड ही इज़ अ वेरी एक्सपीरियंस्ड मेकअप आर्टिस्ट। पर्सनली मूंखे लॻे थो हे कोल्हापुर गांधीनगर जा बेस्ट मेकअप आर्टिस्ट आहिनि। एंड मूंखे हिननि सां वीडियो शूट करे मेकअप कराए करे ॾाढो सुठो लॻो। ब्रिलियंट एक्सपीरियंस हुयो। अचो त ॾिसूं इहो वीडियो। हे मेकअप मां सुबुह कयो पंहिंजे फेस ते। हाणे राति जा 11 साढे 11 थिया आहिनि। हे सॼो मेकअप हाणे मां लाइण वारी आहियां। मनु करण वारा आहिनि पंहिंजो मैजिक। त अचो ॾिसो मैजिक। मेकअप स्टार्ट करण खां पहिरियों पंहिंजी स्किन खे मॉइस्चराइज़र करणु जाम ज़रूरी आहे। इहो मां पहले सभिनी मेकअप वीडियोस में ॿुधी आहे। मॉइस्चराइज़र लॻाइण सां असांजी स्किन जाम हाइड्रेट थी वेंदी आहे ऐं असांजो मेकअप जाम सोफिस्टिकेट ऐं स्किन में सेट थी वेंदो। इन करे मॉइस्चराइज़र लॻाइणु जाम ज़रूरी आहे। त कोई बि मॉइस्चराइज़र हले? कोई भी मॉइस्चराइज़र हले, एनी मॉइस्चराइज़र। इन्हनि जी स्किन जीअं तव्हां ॾिसो था कि काफ़ी 3 शेड्स में आहे। लिप्स जे मथां हिकु पिगमेंटेशन टाइप आहे, फोरहेड ते बि पिगमेंटेशन आहे, आईब्रोज जे मथां हिकु स्किन फेयर लेयर आहे पर हिते पिगमेंटेशन ॾिसण थो अचे। हिते पिंपल आहे प्लस ओपन पोर्स बि आहिनि हिननि जी स्किन ते। एंड दिस डिहाइड्रेट स्किन जंहिंखे चवंदा आहिनि। काफ़ी शेडेड स्किन आहिनि, 3 शेड्स आहिनि। इन 3 शेड्स खे मां हिकु शेड में कन्वर्ट करे ॾेखारियां। व्हाट अ चैलेंज। छाकाणि मुंहिंजो हे एक्ने जो डर्माइट्स खां कमु चालू आहे। मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो हे जेको हाइपर पिगमेंटेशन आहे जाम सारा लोकल ट्रेंड में चालू कयो विदाउट सनस्क्रीन। उन करे एॾा हे डीप सेट थी विया आहिनि। एंड थैंक गॉड हाणे मां जाम सुठी सनस्क्रीन ते आहियां त हे लाइटर थी विया आहिनि। बट ऑफकोर्स तव्हां ॾिसी था सघो जाम प्रॉब्लम्स आहिनि स्किन ते। बट मूंखे मेकअप जो ॾाढो शौक़ु आहे एंड मेकअप में ॾाढी ताक़त आहे तव्हांखे सुठो लॻाइण जी। ओ हा, नेक खे माण्हू जाम विसरी वेंदा। जाम न विसरंदा आहिनि ऐं जाम ॼणा बचत बि कंदा आहिनि पर बचत न करणी खपे छो त फेस में ईवन लॻणु खपे हमेशा। फेस में हिकु ई ॻाल्हि आहे पर जाम मेकअप आर्टिस्ट बचत कंदा आहिनि, उहो न करणी खपे। मां चवंदमि ये ॾाढा सुठा मेकअप आर्टिस्ट आहिनि। सुठा माना सदोरा बचत न कंदा आहिनि, एक्चुअली क्लाइंट खे ख़ुशि कंदा आहिनि। बिकॉज़ क्लाइंट जी ख़ुशी में असांजी ख़ुशी आहे।
मॉइस्चराइजर लॻाइण खां पोइ एटलीस्ट असांखे 2 मिंट वेट करणु खपे जेसिताईं वो डाइल्यूट थी वञे स्किन में। मॉइस्चराइजर जे मथां प्रोडक्ट फटाक सां कहिड़ो बि लॻाइण न खणंदो आहे। सो ट्रू, एब्सोल्युटली। तव्हांखे बि विश्वास आहे कि मेकअप खां वधीक स्किन केयर ज़रूरी आहे? जाम ज़रूरी आहे। माना स्किन सुठी हुजणु खपे। हा, यस। मां सिंधीअ में स्किन केयर सीरीज़ चालू कई। हुनमें मां माण्हुनि खे ॿुधायो कि पंहिंजो फेस जो स्किन जेको आहे टाइप हो कीअं फाइंड आउट कयो, ऑयली, नॉर्मल। मां यूज़ कंदो प्राइमर ओपन पोर्स खे ब्लॉक करण लाइ, जीअं मुंहिंजो मेकअप जाम फ्लॉलेस ऐं एकदम डिवाइन लॻे। डिवाइन, फ्लॉलेस, व्हाट वर्ड्स। कहिड़ो प्राइमर यूज़ करा? मां कलर का जो प्राइमर तो यूज़ कयां। दिस इज अमेजिंग प्राइमर ऐं जाम जेल बेस्ड प्राइमर आहे एंड इट्स वर्क रियली नाइस। जाम सुठो प्राइमर आहे। ऐं प्राइमर ईअं फैलाइबो आहे कि प्रेस कबो आहे? फैलाइबो आहे। ऐं सभिनी खां इम्पोर्टेंट ॻाल्हि कि प्राइमर सिर्फ़ फेस लाइ आहे, उनखे नेक ते लॻाइण जी कोई बि ज़रूरत कान्हे। पोर्स खे असां सिंधी में नंढा सना टुंग चई था सघूं। खॾा, राइट। त प्राइमर वो खॾा भरींदो आहे। अगर असां प्राइमर यूज़ न कंदासीं त असांजो सिधो मेकअप कंसीलर आहे न जेको वो खॾनि में वेंदो ऐं असांजो फेस इवन बिल्कुल भी न लॻंदो। हाणे मां यूज़ तो कयां, दिस इज अ करेक्टर जो पिगमेंट्स पूरा हाइड कंदो आहे। केतिरा बि ब्लैक फ्रैंकीस पिंपल्स हुजे, अगर तव्हां इहो करेक्टर लॻाए करे तव्हां पंहिंजो कंसीलर लॻाईंदव त तव्हांजो मेकअप एकदम फ्लॉलेस ईंदो। अगर तव्हां करेक्टर यूज़ न कंदव ब्लैक स्पॉट्स या पिगमेंटेशन ते ऐं डायरेक्टली तव्हां अगर कंसीलर ते लॻायो त आफ्टर 1 कलाक खां पोइ तव्हांजा पिगमेंटेशन उन जे लेयर मेकअप जे हेठां बि उहे विज़िबल थी वेंदा आहिनि। मेकअप जीअं मेकअप सेट थींदो आहे स्किन में, ओतिरी ब्लैक पिगमेंटेशन्स उहे सभु तव्हांखे नज़र अचणु लॻी वेंदियूं अगर तव्हां करेक्टर यूज़ नथा कयो त। करेक्टर यूज़ करण खां पोइ इहे तव्हांखे फिर पोइ कोई बि शिकायत न मिले। इंडियन स्किन लाइ वी कैन यूज़ दिस येलो वाला करेक्टर ऐं हिकु ग्रीन कलर जो, ॿई असां यूज़ करे सघूं था। हाणे मां जिते बि मूंखे डिहाइड्रेशन्स या ब्लैक स्पॉट्स अनइवन स्किन ॾिसण थी अचे, मां उते सॼो करेक्टर थो लॻायां। पर सुठी स्किन केयर सां हे डार्कनेस वञी सघे थी। हा, न्यूट्रोजोना जो सनस्क्रीन जाम अमेजिंग। हा, अमेजिंग। हा, मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुमि कि डेली रूटीन में न्यूट्रोजोना अमेजिंग प्रोडक्ट आहे। सनस्क्रीन छो ज़रूरी आहे? सनस्क्रीन असांजी स्किन खे टैन थियण बिल्कुल भी न ॾींदो आहे। तव्हां घर में ॿाहिरि निकिरण खां पहिरियों या आफ्टर बाथ बि तव्हां डेली यूज़ कयो, भली तव्हां घर में हो त तव्हांजी स्किन जाम टैन बिल्कुल न थींदी। इन करे सनस्क्रीन जाम ज़रूरी आहे। ऑलमोस्ट तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो, मां ऑलमोस्ट मोर देन सॼे फेस ते ही करेक्टर यूज़ कयो आहे, जीअं टोटल ही एकदम पिगमेंटेशन हाइड थी वञे ऐं मुंहिंजो मेकअप एकदम फ्लॉलेस लगे। बट प्लीज मूंखे सुहिणो न कजो, मूंखे मुंहिंजो कलर ई खपे। पिगमेंटेशन जाम माण्हुनि जी प्रॉब्लम आहे। पिगमेंटेशन जाम माण्हुनि खे आहे, जाम हद हिननि खे आहे। ऐं पिगमेंटेशन जो मेन रीज़न आहे शरीर में विटामिन जी कमी। अगर तव्हांखे पिगमेंटेशन खे प्रॉपर लेवल रखणो आहे त शरीर में विटामिन हुजणु जाम ज़रूरी आहे। हाणे मां डर्मा ब्रांड हिकिड़ी आहे, कंसीलर ब्रांड आहे। इन जा कंसीलर्स जाम मतलब जाम अमेजिंग कंसीलर आहिनि। टीवी मेकअप में यूज़ थींदा आहिनि। यस, स्पेशली फॉर द टीवी मेकअप आर्टिस्ट सब यूज़ कंदा आहिनि छो त इन्हनि जी इंटेंसिटी जाम थिक आहे। ब्रांड जा जेके भी कंसीलर्स आहिनि, लिक्विड फाउंडेशन जाम इंटेंसिटी न ॾींदा आहिनि, पर इहे इंटेंसिटी जाम मतलब जाम जाम ज़बरदस्त इंटेंसिटी ॾींदा आहिनि। इन करे अकॉर्डिंग टू इन्हनि जे स्किन जे हिसाब सां मां डर्मा जो D5 शेड तो यूज़ कयां। बट खाली करेक्टर से मुझे फेस केॾो मस्त लगे कलर। वाओ, आई एम वेरी इम्प्रेस्ड। कंसीलर किथे किथे हटना चाहिए? कंसीलर ऑल ओवर द फेस पे। ऑल ओवर द फेस पे और आईज पे भी लगाना टोटल ऑल ओवर द फेस। यस, कंसीलर इज मेड फॉर ऑल ओवर द फेस। मैं सभी फेस ते तो लगाना कंसीलर। और जीअं कि इन्हनि मूंखे चयो कि इन्हनि खे पंहिंजो नेचुरल स्किन टोन खपे, न कि ज़्यादा फेयर स्किन टोन खपे। सफ़ा न।
बिकॉज वो जाम आर्टिफिशियल लुक भी ॾींदो आहे अगर No, but I'm also proud of my color. मुझे कोई शर्म नहीं कि मां सावरी आहियां, ब्रिटिश आहियां, डस्की आहियां. पर मां हिकु ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां कि जॾहिं बि असां पंहिंजो मेकअप था कयूं न कि मेक श्योर कि हिकु शेड हिकु कंसीलर या भली चाहे वो लिक्विड फाउंडेशन आहे उहो हमेशह असांजे स्किन टोन खां हिकु शेड डार्कर ई हुजणी खपे. ई छो? बिकॉज असांजे स्किन टोन में सेम शेड यूज़ करण जे करे असांजी स्किन अनइवन लॻंदी आहे. जेॾी महिल मेकअप सेट थींदो आहे न उहो जाम वाइटिश लॻंदो आहे ऐं असांखे लॻंदो आहे कि असां जाम प्रोडक्ट लॻायो आहे. ऐं अगरि असां हिकु शेड एक्चुअली हिननि जी स्किन जो शेड आहे D4.5 पर मां यूज़ थो कयां D5 बिकॉज मूंखे नेचुरल खपे. एवरीथिंग शुड बी नेचुरल. Lovely, just like how I like it. तव्हां सभु सोचींदा हूंदव कि मां एतिरो कंसीलर थो लॻायां पर मूंखे हिकु ॿी बि ॻाल्हि डिस्कस करणी आहे कि कंसीलर सां मेकअप कॾहिं बि डार्क न थींदो आहे. कंसीलर बिंदास लॻाइणु खपे. असांजे मेकअप खे जेको डार्क कंदो आहे उहे आहिनि पैनकेक्स. पैनकेक्स सां ई असांजो मेकअप डार्क थींदो आहे. कंसीलर सां कॾहिं बि मेकअप असांजो डार्क पैनकेक लाइक स्टूडियो फिक्स आहे जीअं मैक जो उहो अगरि असां जाम हणूं था त हुन सां ई असांजो मेकअप जाम डार्क थींदो. देख माना पाउडर फॉर्म में not powder form में ना केक फॉर्म में ईंदा आहिनि. पाउडर्स फॉर्म वाला कुछ भी न करना है. वो तो जाम सुठा डेल्यूट थी वेंदा आहिनि. Oh my god, शाहिद मुझे लेंसेज जो कलर थी न बस ॿुधाइजो हिननि जो फ़ाइदा. हा जाम थिक पिगमेंटेशन जे करे मां करेक्टर यूज़ कयो ऐं स्किन खे एकदम डिवाइन ऐं क्लीन लॻण जे करे मां कंसीलर यूज़ कयो डर्मा जो. ऐं हाणे मां यूज़ थो कयां मैक जी लिक्विड फाउंडेशन. शेड नंबर आहे NC40. NC40 मीडियम टू डार्क स्किन ते तव्हां यूज़ करे था सघो. न नालो छा आहे फाउंडेशन जो? NC40 न स्टूडियो फिक्स. हां ने और केॾो नालो ॿुधो स्टूडियो फिक्स जो. वाकई में सुठी आहे. यस. जेको मां लिक्विड कंसीलर लॻायो मां हुनखे फटाक सां ब्लेंड कंदुमि बिकॉज असां हुनखे जाम देर न छॾे सघंदा आहियूं. अगरि हुन में एयर पकड़जी वियो त हुनजी ब्लेंडिंग बराबर न थींदी. तो इट शुड बी ब्लेंड फटाक सां. अगरि जंहिंजी स्पीड जाम स्लो आहे त मां हुनखे रिक्वेस्ट कंदुमि कि प्लीज़ अधु फेस ते लॻाए ब्लेंड कनि ऐं ॿिए हंधि ते लॻाए करे पोइ ब्लेंड कनि. अगरि इंटेंसिटी हुनजी ड्राई थी वई त उहो हिकदमि पैच ॾिसंदो. बेस असांजो अञा इनकम्प्लीट आहे. बट हे लगे चाहता हूं. आई एम सो हैप्पी. वाओ. मां तव्हांखे सभिनी खां बेस्ट प्रोडक्ट आहे लूज पाउडर. इहो लोरा मर्सी ब्रांड जो आहे. दिस इज़ अ अमेजिंग प्रोडक्ट. इहो असां यूज़ करे सघूं था. इन सां असांजो बेस जाम इवन लॻंदो. बिल्कुल भी पैची न लॻंदो. आई लव लॉरा मर्सी लूज सेटिंग पाउडर विद द कलर. दिस इज़ अमेजिंग. जाम सुठो आहे. ऐं अञा हिकु ॻाल्हि ॿुधाईंदुमि इन में कोई बि शेड न ईंदो आहे. सभु मेकअप आर्टिस्ट सिर्फ़ु हिकु इहो ई शेड यूज़ कंदा आहिनि. दिस इज़ अमेजिंग. इन में कुझु शेड न ईंदो आहे. हिकु ई शेड आहे. कहिड़े बि स्किन जे मथां वेंदो. फेयर टू डार्क टू मीडियम सभिनी स्किन जे मथां इहो हिकु ई शेड आहे. चङनि में कोई कलर न आहे. हे जेको ट्रांसपेरेंट आहे ऐं इहो असांजे इहो लॻाइण खां पोइ मुंहिंजो बेस लॉक थींदो. अगरि मां इहो न लॻाईंदुमि त दिस इज़ इनकम्प्लीट. यस. मुंहिंजो मेकअप पसीने में निकिरी ईंदो. इफ मां इहो लॻायां थो त मां मेकअप इज़ लॉक. हिनखे मां हिकदमि लास्ट में ब्लेंड कंदुमि ऐं हिनखे रखी छॾींदुमि फेस ते. बेकिंग यस. एंड द इम्पोर्टेंट थिंग इज़ लाइक के जेॾी महिल बि असां बेक कंदा आहियूं न त असांखे क्लाइंट खे चवणो आहे कि मथे ॾिसे. अगरि क्लाइंट मथे नथो ॾिसे ऐं तव्हां लोरा मर्सी जो पाउडर सां बेकिंग था कयो त तव्हांखे हेठां अखियुनि जे हेठां कट क्रीज़ लाइन ॾिसण ईंदियूं. अगरि अखियूं मथे आहिनि त हिकु बि कट क्रीज़ लाइन तव्हांखे ॾिसण न ईंदी. मेक श्योर कि बेकिंग करण महिल क्लाइंट जो आइज़ एकदम मथे आहिनि. एकदम पैरेलल भी थियण न खपनि ऐं साम्हूं भी ॾिसण न खपे क्लाइंट. आइज़ मथे हूंदियूं ऐं हुन टाइम ते असां बेकिंग कयूं था त असांखे हिकु बि कट क्रीज़ लाइन अंदर आहे न मिलंदी. ये जाम ज़रूरी पॉइंट है. मेकअप टिप्स. कहिड़ी मस्त टिप्स था ॾियो.
I'm done with eye makeup. हाणे मां contouring तो कयां. Contouring करण भी जाम ज़रूरी आहे. बिना contouring असांजो मेकअप जाम हाइलाइटेड न लॻंदो आहे. त we'll do contouring now. कंटूरिंग मुझे भाषा में माना जेको पार्ट्स असांखे न खपनि जेके एक्स्ट्रा आहिनि असांजे फीचर्स खे शार्प कंदो आहे. ऐं contouring लाइ मां बेनिफिट जो आई लव दिस फूला ब्रॉन्जर तो यूज़ कयां. इहो जाम सुठो प्रोडक्ट आहे. ये मिनी है ना मिनी हा. यस. ये ब्रश कितना क्यूट है. इन सां जेको फेस से फ्लैट पियो लगे वो थोड़ो फीचर शार्प थी फीचर शार्प थी Yes. मां हाणे यूज़ तो कयां पीच कलर जो ब्लशर इंग्लैंड ब्रांड जो. दिस इज ये भी जाम अमेजिंग ब्रांड आहे. मेरे स्किन टोन पे पीचेस था. यस यस बिकॉज़ इट्स जाम नेचुरल और न्यूड आहे. इन करे मां पीच तो यूज़ कयां. तथा पीच मैट के पीच शिमर पीच मैट शिमर मां इन करे यूज़ नथो कयां छो त मां अञा हाइलाइटर लॻाईंदुमि न वो भी हिकु शिमर ई आहे. त मां हिन जे मथां हाइलाइटर यूज़ कंदुमि. नोज़ कॉन्टूरिंग करणु जाम ज़रूरी आहे बिकॉज़ असांजा फीचर्स इन जे करे ही जाम अट्रैक्टिव लॻंदा आहिनि. त प्लीज़. Oh, you have a small fan brush. This is such a cute fan brush. क्या कलर हाइलाइटर था इसका? This is peach gold. हाँ मुझे वही था ना. Yes. कितना हाइलाइटर? Sorry मुझे जाम पड़ना. असां लिपस्टिक था हणो असां साइड दोस्त भी थे. आई एम वेरी हैप्पी. वेलकम ईशा. We are the side. I am the ghost and she's the side. गज्जना राहते इसके बाद पन्नू मेरा मेकअप करने वाले हैं. And I look prettier than you. Don't let me own my hair. This is not hair pretty लगे. हाँ. ठीक आहे. मां ऑलमोस्ट सॼो मेकअप करे खयां. लास्ट मुंहिंजो टच आहे जेको लिपस्टिक आहे. उहो लिपस्टिक लॻाइण खां पहिरियों लिप जो बॉर्डर करणु जाम ज़रूरी आहे. जीअं कि लिपस्टिक लॻाइण खां पहिरियों ई मां लिप बाम लॻायो हुयोसि जीअं लिपस्टिक असांजी जाम सुठी लॻे. मॉइस्चराइज़र अगरि तव्हां जाम ड्राई लिप्स आहिनि त तव्हां मॉइस्चराइज़र लॻाए था सघो. मां हाणे इन पेंसिल सां हिकु शेप ॾींदुमि लिपस्टिक खे. मूंखे बि लिप लाइनर में जाम विश्वास आहे. मुझे मेकअप थी वियो तव्हां ॾिसी था सघो. मां हिकदमि राणी थी लॻां. थैंक यू मनु. ऐं मूंखे लॻो कि ॾाढो लाइट कलर आहे. मूंखे सूट सफ़ा न थींदो. मां बोल्ड ब्राइट्स एंड पर्पल्स यूज़ कंदी आहियां. मिसकंसेप्शन ऊर्जा सही थी चए. आई थिंक ही ॾाढो मस्त लॻे. एंड आई लव मुंहिंजो आइज़ जीअं लॻंदियूं विंग लाइनर कर अथई. ड्यूड आई लव यू. थैंक यू सो मच. तव्हां प्लीज़ मूंखे कमेंट्स में ॿुधायो कीअं लॻो मुंहिंजो मेकअप लुक. एंड जेके टिप्स एंड ट्रिक्स मनु ॿुधाई. मां आई मेकअप खे एज अ सेपरेट वीडियो विझंदमि पंहिंजे चैनल ते. त प्लीज़ आई मेकअप वारो वीडियो ॾिसजो छाकाणि उहो ॾाढो डिटेल में हिननि सम्झायो आहे. एंड असां मिलूं था ॿिए वीडियो में. हिन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो, इन चैनल खे सब्सक्राइब कयो द सिंधी गर्ल. एंड प्लीज़ घंटी वॼाइजो नोटिफिकेशन बेल जीअं मां जेको नओं वीडियो विझां त तव्हांखे नोटिफिकेशन अचे. तेसिताईं खोड़ प्यार. बाय.